कामरेड मीरान मीर मोहम्मद डायरी के चंद स्टेज ते अचनि। मां जंहिंमहिल हितां 40 छोकिरा वठी वियसि पिए मुंहिंजे हिकु ज़हन में को ख़ाको ठहियो त अॼु त मां माना सभिनीनि खां वधीक के माण्हू वठी पियो वञा त मां हुते पहुतुसि। अॼु 3 वेनूं भरे अॻे हुते बीठी हुई। असां सदाई अदी नौशाद बलोच साहिबा के ॾिठोसीं त हू पार्टी हुई, चाहे पोइ इस्लामाबाद हुजे चाहे पोइ मुल्तान हुजे या कहिड़ो बि कोन हुजे, पर अदी मुझे लाइ ओतिरा ई क़ाबिल एतिराम साम्हूं ॻाल्हि में वेठल दोस्तो अस्सलाम वालेकुम। जीअं भुट्टो जीअं ईअं कोन्हे कुझु ख़ुदि ज़हन माण्हू ग़लति ज़हन जा माण्हू कुझु ग़लति सोचे सघनि था, पर असां खां ॿ बि अॻु वारो आहे। सो असांजी दुआ आहे त अदी खे चइजो मां ज़रूरु कंदसि, पर अदारा चयो वरी इलेक्शन जो दौरु आहे ऐं पाण हिन वक़्तु नथा कयो, अॻिते हली कंदासीं। उनखां अलावा जोल सां गॾु मुख़्तलिफ़ जायुनि ते जेको आहे सो हिते अचण ते मूंखे ख़ुशी बि आहे, ग़म बि